मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं माउ जे गोद में मिठेड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मानो चो जंहिं माउ जे गोद में मिठेड़ो ॼमियो उन माउ मिठीअ जो मानो चो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हलीम जी शोहरत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं शहर में सोणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं शहर में सोणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं सुवारीअ ते पिरी रखे आ कदम जंहिं सुवारीअ ते पिरी रखे आ कदम उन सुवारीअ में वॾी ताक़त थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरीअ जे कदमन तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सुहिणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जे कदम पिरीअ जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा मदीनतुल मुनव्वरा जो नालो अॻ में यसरब हुयो मुस्तफ़ा साईं जे हिजरत खां अॻु में मदीने पाक जो नालो यसरब हुयो हींअर उलमा देवबंद जो अक़ीदो इहो आहे त जंहिं माण्हू ॼाणी वाणी मदीने पाक जो नालो यसरब खयो ॼाणी वाणी उन खे जुगाए त इस्तिग़फार करे छो त मुस्तफ़ा साईं इन नाले खे मटाए करे मदीनतुल मुनव्वर नालो रखियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके पाक खां हिजरत करे मदीने मुनव्वर पहुता मदीने पाक में अल्लाह से को दुआ घुरियो त मुंहिंजा रब जे इब्राहिम खलील मके पाक जे बरकत ऐं रहमत जी तोखां दुआ घुरी मुंहिंजा रब मां मुहम्मद तुंहिंजो बानो मदीने ऐं मदीने वारनि जे लाइ बरकत ऐं रहमत जी दुआ थो घुरां मदीने खे माला माल फरमाए बहरहाल मुस्तफ़ा साईं जी दुआ क़बूल पइजी वई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह ताला मां मुहम्मद जे करे मदीने पाक जे मिट्टीअ में मोमिननि जे बीमारीअ जी शिफ़ा रखी आहे अबा मदीने पाक जे मिट्टीअ में मोमिननि जे बीमारी जी शिफ़ा साहबी फरमाइनि था त असांखे करे करे धक लॻी पवंदो ज़ख़म थी पवंदो की वाह का न ईंदी दवा दरमल त पोइ मदीने पाक जे मिट्टीअ ते हथ घुमाए करे उहा मिट्टी उन ज़ख़म खे लाहींदासीं अल्लाह से ज़ख़म दूर करे छॾींदो हुयो या मदीने पाक जी मिट्टी मुस्तफ़ा साईं जे वञण खां बाद में मदीने खे रंग लॻो पाण फरमायूं त मदीने पाक जे खजनि जा 7 दाणा खारकूं कतल 7 दाणा पाण फरमायूं त जंहिं उम्मतीअ सुबुह जो खाधा शाम ताईं उन उम्मतीअ ते न ज़हर असर कंदो न जादू असर कंदो उहा मुस्तफ़ा साईं जे मदीने शहर जी खारक अथव बाबा अजवा खारक जे लाइ मुस्तफ़ा साईं जन फरमायो त दिल वारे खे अजवा खारक खारायो दिल जे मरीज़ खे अबा चवंदा न दिल जो मरीज़ बहरहाल पोइ मां वरी दोस्तनि खे चवंदो आहियां त आहे यकीन जो मसइलो यकीन मजबूत हुजे त मां समझा थो त मुस्तफ़ा साईं जी ॾसियल दवा जहिड़ी का दवा
दुनिया जा डॉक्टरन के जवाबा मुस्तफा जी कौल जको आ उहो ई खणी समझो त इल्हामी कौल आ उन्हें जेड़ी दवा काहे बे जाए तो मिली न सकंदी बहरहाल दुआ है अल्लाह ताला ताई असा में पूरो इखलास नसीब फरमाए मुस्तफा साईं जे दसल हुक्मन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए शायर चयो जे कदम जे कदम पिरिया जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे कदम पिरिया जा मदीने पुगा थिया आला मदीने जा रुतबा जे पहुता अयूब जे घर में कदम जे पहुता अयूब जे घर में कदम आयूब जे घर में बरकत थी वयो फर्श अर्श ते सुणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरीअ जे कदमनि तां जाते जाते पुगाओ ते रहमत थी वयो फर्श अर्श ते सुणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी वयो फर्श अर्श ते सुणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी अबू अयूब अंसारी मदीनतुल मुनव्वर में हिकड़ी जगह हुई उहा अबू अयूब अंसारी उन्हें जो चवंदा हन चाबी खणण वारो हुयो किताबन में ईंदो आहे त हिकड़ो इलाइको हुयो कौम तुब जे नाले सां उतों जे अमीर मुस्तफा साईं जो पर पुठ किताबन में मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पूरी सीरत सूरत पूरो किरदार पढ़ियो हुई पो हुन ॾाढी हसरत कई त काश जेकॾहिं मां उन वक्त में हुजां जॾहिं मुहम्मद करीम खे पंहिंजे इलाइके में ॿाहिरि कढण जी कोशिश कंदा हिजरत करे ईंदो कंहिं पथरीली इलाइके में ऐं कंहिं खजनि जे बागनि वारे इलाइके में पो हुन मुख़्तलिफ़ शहरनि जी उन चूंड कई पो उन में हिकिड़ो शहर मदीनतुल मुनव्वर हुयो हुन उते ज़मीन ख़रीद कई उते हिकड़ी जगह ठाराई चई त हीअ जगह मां जे हयाती में जेकॾहिं मुहम्मद करीम हिन शहर में आयो त हीअ जगह उन जे लाइ आहे ईअं उन जाइ ते हिकिड़ो माण्हू पहरेदार मुक़रर करे छॾियईं उन जो नसब हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी ते उहा चाबी उहा जगह उन अमीर बादशाह जी हुई जंहिंमें मुस्तफा साईं जन जो क़याम थियो जंहिं जाइ ते अल्लाह ताला मुस्तफा साईं जे उठड़ीअ खे उते लाथो बहरहाल इहे ॻाल्हियूं इल्मी आहिनि बहरहाल तव्हां दोस्तनि ॾाढो ॻाल्हि कयमि बहरहाल उलमा कंहिंखां पुछी वठिजो अम्मा आशा जिते रहंदी हुई सदा महबूब उते जो कदम रखिया अम्मा आशा जिते रहंदी हुई सदा महबूब उते जो कदम रखिया मौला जे करम सां जाए उहा जानीअ जे करे आ जन्नत थी वयो फर्श अर्श ते सुणो सजणो अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पिरीअ जे कदमनि तां जाते